ईरान इसराइल सीज़ फायर ते बहितर नमूने सां अमल करे रहियो आहे। मुंहिंजे चवण ते इसराइली जंगी जहाज़ वापसि विया। इसराइल जंग खां पोइ हटी वियो आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। ईरान मां वॾी कामयाबी हासिल कई वई आहे। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल करण जी इजाज़त न ॾींदासीं। जंग कंहिं मसइले जो हल न आहे। खेते में अमन लाइ अमरीका पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। CNN खे घटि माण्हू ॾिसण था, हू ग़लति ख़बरूं नशर करे थो। CNN में नाअहल माण्हू कमु करे रहिया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं नेटो समिट में ॻाल्हियूं चयाईं त ईरान ड्रिघे अर्से ताईं एटमी हथियार ठाहे न सघंदो। असां 30 मंज़िल हेठि ठहियल ठिकाणनि खे तबाह कयो। अमरीका हाणे ॿियनि जो बार नथो खणी सघे। एटमी ठिकाणनि ते अमरीकी हमले जंग जो ख़ात्मो आंदो। नए माली साल जी बजट में अवाम लाइ आसानियूं पैदा कयूं वयूं। मुल्की मईशत सही दग ते आहे। महांगाई जी शरह में घटिताई आई आहे। हुकूमत हर मामले ते शफ़ाफ़ियत ते यकीन रखे थी। टैक्स सुधारनि सां टैक्स चोरी ऐं करप्शन जो ख़ात्मो आंदो पियो वञे। FBI में टैक्स सुधारनि में शफ़ाफ़ियत आंदी पई वञे। हुकूमती पॉलिसियुनि सां कारोबारी तबिके में एतमाद बहाल थियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो क़ौमी असेंबली में ख़िताब चयाईं त नाणे जी मटासटा वारे ज़ख़ीरनि में वाध थी आहे। वज़ीर सदारत हेठि ज़रई शोबे बाबति इजलास मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चवे थो, ज़राअत मुल्की मईशत जी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थी। ज़रई शोबे में पाईदार सुधारनि सां मुल्की मईशत खे वधीक हथी मिलंदी। ज़रई शोबे में सुधारनि सां फ़ी एकड़ पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। फार्म मैकेनाइज़ेशन लाइ ज़रई मशीनरी ऐं औज़ारनि ते टैक्स घटि कयो वियो आहे। सूबनि जी ज़रई शोबे जी तरक़ीअ लाइ नओं मनसूबो ऐं फंड्स जी फ़राहमी ख़ुशी जो ॻाल्हि आहे। ज़रई तरक़ीअ सां सभ खां वधीक फ़ाइदो फारन ऐं ॿहिराड़ीअ जे माण्हुनि खे थींदो। मेजर सैयद मुईज़ अब्बास शाह शहीद जी जनाज़ी नमाज़ चकलाला गिरिजन रावलपिंडी में अदा कई वई। ISPR मूजिबि जनाज़ी नमाज़ में फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफ़ाई घरू वज़ीर मोहसिन नक़वी, फ़ौजी ऐं सिविल ऑफिसर्स जी शिरकत। शहीद मेजर जो मर्द फ़ौजी एज़ाज़ सां गॾु अबानी ॻोठु रवानो कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर चवे थो, असां शहीदनि जा कर्ज़दार आहियूं। मेजर मुईज़ बहादुरी सां विढ़ंदे शहीद थियो आहे। एटमी हथियारनि जे मामले ते इसराइल खां केर बि न पुछी रहियो आहे। अमरीका में इसराइली लाबीअ जो दबाव आहे। मीडिया में बि उन्हनि जो कंट्रोल आहे। गुज़िरियल ॾींहुं जंगबंदीअ जे ख़िलाफ़ भञकड़ियूं थियूं। मुस्तक़बिल में बि जंगबंदीअ जो ख़दशो आहे। CP सेनेटर श्री रहमान जो बयान चवे थी, एटमी प्रोग्राम ते हिन वक़्तु कुझु बि चवण वक़्त खां अॻु हूंदो। ईरान यूरेनियम खे कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल कयो। सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस मुखालिफ़ धुर जे मेंबरनि पारां 399 रिथियूं पेश कयूं वयूं। ऐवान में मौजूदु हुकूमती मेंबरनि वोटिंग ज़रिए अक्सरियत सां मुखालिफ़ धुर जूं रिथियूं रद्द करे छॾियूं। वज़ीर आला हाउस जी बाग़ीचे जी सार संभाल लाइ पैसा रखिया विया आहिनि। पैसा कट नथा करे सघजनि। मां मुखालफ़त कयां थो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो असेंबली में ख़िताब। पुलिस ऐं हसास इदारनि जी कराची जे इलाइक़े मलीर में कार्रवाई। राह जा 4 एजेंट गिरफ़्तार। राह जे एजेंट्स वटां 4 दस्ती बम, राइफल ऐं पिस्टल हथ। SSP स्पेशल इन्वेस्टिगेशन शोएब मेमन चवे थो, गिरफ़्तार एजेंट्स ठिकाणनि ऐं चुरपुर जे इतला दुश्मन खे ॾींदा हुआ। जंहिं गाॾीअ में जवाबदार सफ़र करे रहिया हुआ, उहा गाॾी बि ज़ब्त कई वई आहे। गिरफ़्तार 4 जवाबदारनि जो तालुक़ु सिजावल सां आहे।
बिजली के वापसीदारनि लाइ ख़ुशख़बरी। बुनियादी टैरिफ में घटिताई जो ऐलान। नेपरा बिजली के बुनियादी क़ीमतुनि में ₹1.50 फ़ी यूनिट घटिताई की मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा ईंदड़ माली साल लाइ बिजली की बुनियादी टैरिफ बाबति फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं मोकिले छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त ईंदड़ माली साल लाइ बिजली जो बुनियादी टैरिफ ₹34 फ़ी यूनिट तजवीज़ कयो वियो आहे। हलंदड़ माली साल लाइ बिजली जो बुनियादी टैरिफ ₹35.34 आहे। सार्फ़िन लाइ बिजली के बुनियादी टैरिफ जो आख़िरी ऐलान वफ़ाक़ी हुकूमत जे मंज़ूरी खां पोइ कयो वेंदो।